खड़ा हो गया, खड़ा होकर कहने लगा वल्लाहि वल्लाह, अल्लाह की कसम वो मर गया, अल्लाह की कसम नबी मर गया। ऐसे लोग हरम में खड़ा है, बाहर हो तो आशिक उसको छोड़ेंगे, लेकिन वहां खड़ा होकर अब हमारे जैसे लोग खड़े सुन रहे हैं, यार ये हरम में खड़ा ये कोई झूठ बोलेगा क्या? अब लोगों को बता रहा है कि नबी को मौत आ गया, नबी कर गए, बस अभी जिंदा नहीं है। अरे दोस्तों, मेरे नबी इस जहां की रूह है, अगर रूह है तो जिस्म का निजाम भी आसान है। अगर मेरे नबी हयातुन नबी ना होते, मेरे नबी हयातुन नबी न होते तो जहां का निजाम भी नहीं चलता। बात यह है कि जिस्म नजर आता है, रूह नजर नहीं आती। पूरी जिससे मैंने जो नजर अच्छे नजर रूह नजर हिंदे जो सच्ची भला आहे या नाही पक्कच आहे तर नजर न सोचे, जे नजर न सोचे तो कुछ जिस्म में रूह आहे पर न थोड़ा देर जो असांजे इहो असांखे दीद जो फेरा रूह जिस्म में आहे, पक सां आहे। मदीने वारो साईं अॼु बि हयातुन नबी आहे, नाज़िर आहे, तॾहिं त जान हले पियो न। सुभान अल्लाह। तुंहिंजी अखि नथी ॾिसे, तुंहिंजी अखि जो फेरा, तुंहिंजे दीद जो फेरा, मदीने वारो साईं अॼु बि तोखे नथी ख़बर पए त आशिक़नि खां पुछ जेके अखियुनि जेके दीद वारा आहिनि, ॾिसण वारा उन्हनि खां पुछ। हज़रत जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, रायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नीफ़ुम व सबईन मर्रतन फी यक सुजाकी में 75 मदीने वाले साईं की ज़ियारत। हिकिड़ो भेरो न, ॿ भेरा न, 75 भेरा। हज़रत शेख दलाइल रहमतुल्लाह अलैह जो दीदार बंद थी वियो, हर रात में ज़ियारत थी हुई, काउने का गलती थी वई जंहिंजे करे दीदार बंद थी वियो। वो मदीने शरीफ में आयो, ॾाढो रुनो वजीफा पढ़ी पर दीदार नथो थी। कंहिं चयो त हिते हिकिड़ी माई साहिबा वेंदी आहे, ॿुढड़ी आहे, ज़ईफ़ आहे, 6 साल जमाल अथसि, गुंबद ख़दरा खे ॾिसंदी आहे, अखियुनि मां ॻोढ़ा पिया कंदा। उन अम्मा खे चयो उहा पर्ची पई त दीदार थींदी पई। हज़रत शेख दलाइल आयो, ॾिठई जो अम्मा वेठी आहे, पटको लाए रखीसि पेरनि ते। अम्मा मुंहिंजो थी वियो आहे, मुझे करम कर के महबूब जो यार दिल तड़पे थी दिलबर जे दीदार जे लाइ, तुमखे दीदार थे हीअं रुनो किरी पियो ज़मीन ते। त बीबी साईं हीअं हथ खां वठी मथे करे आंगुर जो इशारो करे चयो, शुफ हाज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही ॾिस ही थे अल्लाह जो रसूल। मुस्तफा की ज़ियारत नसीब बेकारी में हिन्न में क्यों सा हज़रत शेख दलाइल के मुस्तफा के दीदार समझो दलाइल तू जिंदा है अल्लाह, तू जिंदा है अल्लाह, तू जिंदा है अल्लाह, तू जिंदा
से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। कोई सिवा खामोश न रहे। मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले, मेरा हर ज़मीन और कदम रख के चलना, हर ज़मीन और कदम रख के चलना। अरे सर का मौका है वो जाने वाले, अरे सर का मौका है वो जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। मेरा दिल भी चमका दे। मेरा दिल भी सुभान अल्लाह। मुझे सुनो हबीब अज भी हयात नबिया, पर जे के अंदर वारी हुजे, यदीद अंदर वारी हुजे त अज भी नजर खणा त मुस्तफा जा जलवा नजर अचनि। सल्लल्लाहु मदीना मुनव्वरा जो सैयद अल आले रसूल अब्दुल अरबिया मदीने जो रहवासी आहे, उन मुदक्कार की असांजा बदला जेकी हुआ से यमन जा, यमन जा काफ़िले जी सूरत में मदीने शरीफ आया। मुझो जेको ॾाढो हुयो सादा मिजाज हो, सादी तबियत, समझो था बेटा ये फरमाए त अल्लाह लाही मथियां, अल्लाह लाही मथियां जो लायूं खदसन मूसी मुंह प्रियन भोराय में भाल भोरा घट करो सादा उन सा गरम बोडो बोलो थी। सुभान अल्लाह। इनके जो तू काफिले वट सामान ते बेयो असा ज़ियारत करे जो मदीने वाले साईं। सुभान अल्लाह। काफिलो जी मदीने शरीफ पहुतो कि उन्हें मुझे डाले के वे आयो बाहर सामान ते उठा घोड़ा सामान काफिलो उते वे आयो ऐं हे सभई विया दीदार जे ला सलाम कयो ज़ियारत कयो बुलाया। जॾहिं वापस आया से महबूब सा मिलिया हुजूर सा भागो महबूब जा हथ चुमिया हुजूर सी कचहरी में वेठा हूंदा। हिन जे ज़हन में इहा ॻाल्हि हुई, हे जेके विया आहिनि सॼो काफ़िलो वियो महबूब जो दीदार करे आयो, हुन चयो पियो त असां करे आया हाणे तुंहिंजो वारो आहे तूं वञ। हिन सोचियो त मां बि वेंदुसि वञी महबूब जी रूबरू ज़ियारत कंदुसि, हथ चुमंदुसि, महबूब खे घाघरो पाईंदुसि, मुंहिंजे महबूब जा कदम चुमंदुसि। ही दिलि में इहो तसव्वुर सोचे मस्जिद नबवी शरीफ विया। ॾिठईं त महबूब नज़र न आया, हुज़ूर नज़र न आया। हेॾे ॾिसे मेहराब ॾिसे, वरी मिंबर ॾिसे, वरी हुजरो पाक ॾिसे, वरी हेॾो फिरी हिन पासे थो अचे, वरी हेॾो फिरी अचे। साईं जो
जब वो नजर न पियो अचे हाणे मवाद शरीफ ते तो सामू अची करे चे तो महबूब हो प्यारा हुई तदे उनके ज़ियारत कराए मुख्य ज़ियारत नथा कराए मां आयो या तो मेरी हुजरे में पोशीदा महबूब मां तवा जी मोहब्बत में आयो है मदीने में मुखे केर सुनानी केर मुझे सुना मां तवा के दीदार के ला आयो है तमा जेल में कराई तो मुझे यो फाटी को ओ मुझे महबूब करायो सजी काफले वाले की ज़ियारत कराई जो मुखे छोड़ता ज़ियारत कराई रोए भी रड़े भी पियो अखिन मां लुढ़क हबीब जे हुजूर में रोई रोई चयो या रसूल अल्लाह मुखे दीदार करायो या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अड़ने आधार तू यार तो जो चलवो घुर्जे थो मुखे हिन हाल में यार तो जो चलवो घुर्जे थो हिन हाल में ओ बीबा जो मुखे दीदार लो ओ बीबा जो मुखे दीदार लो या रसूल अल्लाह मुखे खैरात जो या रसूल अल्लाह मुखे खैरात जो अल्लाह रोए पियो मवाद शरीफ सामू पियो करे अखिन मां लुढ़क पिया सारो कतारो सड़ा ॾिठो करे हिन जी सिक हिन जी उल्फत हिन जी ताक़ हिन जी मोहब्बत अचानक हुजरो पाक खुली मुझे सोने हबीब जो चलवो ज़ाहिर थींदो हबीब पर नफ़्से नफ़ीस जलवा कर थिया हिन सोने हबीब जी ज़ियारत भी कई हथ मुबारक वठी चूड़ियूं बि ॾिनियूं हाणे रड़ करे चे तो नज़र मिला कर किसी ने यारो नजर से अपना बना लिया है न जाने कैसी दिखाई नजरें के पल में अपना बना लिया है न जाने कैसी गमे जुदाई में मर रहा हूँ हजार हीले चला रहा हूँ खुदा करे मैं देखूं उनको जो दिल मेरी समाया है न जाने कैसी पल में अपना बना लिया है कैसी दिखा चलो आया मोहम्मद जो चलो आया
राजी रे रानो जही कदमे गिरो आया चलो आया चलो आया मोहब्बत में चलो आया चलो आया चलो आया मोहब्बत में चलो आया सुभान अल्लाह जेके मुस्तफा जे मोहब्बत में चरिया थींदा है उन्हनि खे दीदार हाय 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 हजरत कलंदर लाल शाहबाज सेवन वारो साईं निर्मल सेवन शरीफ में आया त सेवन खिटकन में नचन रक्स पिया कर माण्हू पिया चवनि त उस्मान परवंदी खे छा थियो आहे पाण माण्हू छा पुछो माण्हू पाण छा जवाब करे मरा के अमीगो चमती चिमेरी मरा के अमीगो बीच में रकसी बदिलदारे मुनिसरारे असां इसरार में रकसम माण्हू चवंदा चयो आई दीवानो आई छो तो नथी तो जेको दिल में मुंहिंजे राज़ आहे माण्हू खे कहिड़ी यार जे चलवर मूंखे मस्त बणाए छॾियो आहे बेबस थी नचा ई डपा मन उस्मान मरवंदी कि यारे ख्वाजा मंसूर मन उस्मान मरवंदी कि यारे ख्वाजा मंसूर रात में उनद खलके बहर बाजार रकसम मलामत में उनद खलके फकीरा अगर माण्हू खिलण था त कलंदर ते माण्हू खिलंदा हुआ वलीअनि ते माण्हू खिलिया हुआ पर उन्हनि खे बि परवाह न कई पंहिंजे महबूब जी मोहब्बत में मस्त बणजी पंहिंजे यार खे पहुचाए ॾिनी मराहल के हमी गोयत गदा चंदी जिमे रकसी बदिलदारे इसरारे असां इसरार में रकसम सुभान अल्लाह सैयद तो चवे त जेॾी महिल सदड़ा कयो हबीबन खे पुकारियो त महबूब दीदार करायो न त मुंहिंजो ह्यो फाटी कोन्हे खुली पियो दिल पर नबी जी ज़ात जलवा कर ऐं सोने महबूब जी ज़ियारत बि कई हसन मुबारक खे जुमियूं मिलियूं महबूब हयात नबी न अॼु बि हयात नबी न नबी युजीब मन नादा मुझे नबी जो शान आहे जेको सदींदो आहे त सॾण वारे खे जी भाइरो असांखे उहो सॾु शायदि ॻाइण नथो अचे शायदि उहा दर्द जी दाह करणु असांखे ॻाइण नथी अचे वॾेरे खे परचाइण सिखियाई पीउ खे अम्मा खे परचाइण सिखियाई भाई खे परचाइण सिखियाई पर यार खे परचाइण न सिखियाई कीअं रिझायां तोखे कीअं परचाइं
सोना किया रिझाया तोखे किया परछाया सल्लल्लाहु महबूब मुर्शिद करीम हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो बयान फरमाईंदा त के बादशाह पंहिंजे महल जी सफ़ाई जे लाइ हिकिड़ी नौकिरियाणी रखी भंगियाणी महल जी सफ़ाई काकूस ॿारण जे लाइ हिकिड़ी भंगियाणी नौकिरियाणी रखी बादशाह जे महल जी काकूस सॼंदी हुई बादशाह जो जेको शादो हुयो ॾाढो हसीन जमील सुहिणो जेॾीमहिल उन भंगियाणी जी नज़र उन शहज़ादे ते पई त उनजो इश्क लॻी हाणे किथे भंगियाणी किथे बादशाह जो शहज़ादो पर मोहब्बत मजबूर करे वो चई न सके ॻाल्हाए न सके पंहिंजे दिलि जो हाल करे न सके बादशाह उनखे निहारे ई न हीअ रस्ते सां जेको शहज़ादे जी गुज़रगाह हूंदी जिते पासरो वठी वेही रही बादशाह गुज़रंदो हो शहज़ादो भई ॾिसंदी हेॾो अचे हेॾो वञे हलियो शाही सवारियुनि ते अचे वञे पर हीअ वीचारी पई निमण नेड़ कयूं भई ॾिसंदी भई अखियुनि मां ॻोड़ा वाईंदी हुई पुछी पुछी न सघंदी हुई कीअं पंहिंजे दिलि जो हाल ॿुधाए मूंखे ॿुधाए छॾी वियो जी ॿुधाए उनखे माराए छॾींदो पर मोहब्बत उनखे मजबूर करे विधो रस्तो वठियूं शहज़ादे जो बाट वठियूं जेॾीमहिल शहज़ादो लंघंदो भई ॾिसंदी अखियुनि मां ॻोड़ा काढी शहज़ादे बि हिनखे ॾिठो सम्झी वियो त सदाई मुंहिंजे बाट रोए थी वेठी ज़रूर हिनजी का हाजत आहे का ज़रूरत रस्ते ते जेॾीमहिल मां गुज़रां थी रोए थी वेठी जीअं शहज़ादो निकितो त हीअ रस्ते ते ॿारणी नौकिरियाणी भंगियाणी रोए वेठी शहज़ादो पंहिंजे घोड़े तां लथो घोड़े तां लही ऐं उन भंगियाणी खे ॾिसी निहारे औरत आई मुंहिंजे रस्ते ते सदाई वेठी हूंदी सदाई रोंदी पई अखियुनि मां ॻोड़ा वहंदा थी पिया तूं केरु आहीं अॼु दिलि जो हाल करण जो मौक़ो मिली रोई दान करे चवण लॻी त ए बादशाह ज़ादा तुंहिंजे इश्क मूंखे मजबूर कयो हिकिड़ी खसीस भंगियाणी तुंहिंजो मकाम बाला पर मां मजबूर आहियां मुंहिंजे दिलि में तुंहिंजी मोहब्बत लॻी वई दिल जो हाल ॿुधाई उनजे दिल ते शहज़ादे ते एतिरो असर थियो जे करे तूं मूंसां दिलि लाथी आहे ऐं तूं मूंखे पंहिंजो महबूब सम्झी थी त अॼु खां वठी तूं भंगियाणी न आहीं तूं मुंहिंजी राणी हुकुम ॾिनी त मेरा कपिड़ा लायो भंगियुनि वारा बादशाही लिबास पारायोसि हिन सां मां निकाह घर वारी थी हिनखे मुंहिंजे महल में वठी हलो हज़रत साईं जो वाक़ियो बयान फरमाईंदा त असीं भंगियाणी वांगुरु न असांजी सूरत न सीरत न इल्म न अमल जो शान आला पर रस्तो वठूं वेठा दुरूद सलाम पढ़ो वेठा साईं खे सजदा कयो अर्ज़ इंतजाम कयो नेठ मदीने वारो पुछो त छा मुंहिंजा उम्मती तो छा घुरिजे जे महबूब राज़ी थी पवनि न मुस्तफा करीम सां गॾु जन्नत में महबूब जो पाड़ो मुंहिंजा दोस्तो
बन जो सच्चा हुबदार सच्ची मोहब्बत सीने में रखो खुदा जो कसम जेके मुस्तफा के सिक में सदरो कंदा है मदीने वालो जी जा जवाब सुभान अल्लाह उन्हनि आशिकन के पंहिंजे सीने सां लाईंदो उन्हनि आशिकन के महबूब पंहिंजे कुर्ब में पंहिंजे कचहरी में वेहण जी सआदत नसीब कंदो वो छा था जो तव्हां के प्री जो पाड़ो मुस्तफा जो कुर्ब मदीने वाले शफकत पाबो मोहब्बत घुर्जे या न खपे या न जवाब जो खपे या न खपे तो खणो दुरूद ऐं सलाम पढ़ो सोने नबी जे मथा कसरत सां दुरूद ऐं सच्चा गुलाम पढ़ी मस्जिद मुबारक साईं जो आस्थानो आहे मस्जिद में वेही साईं के सजड़ा कयो खुदा जो कसम हिकड़े ॾियारे तव्हां मुरे भंगियाड़ी वांगुर दिल पर नबी जे ते गुल थी दर्द मुंद जी दाह करे खाली न मोटंदी जा दोस्तो सिक वारे जो जरूर साब पवंदो आ जे मदीने वारो राजी थी वियो न त दुनिया जा दुख न दुनिया की परेशानी में सदो न कब्र जी जो हाल थींदो न आखिरत जो पुछाणो थींदो हिते बि वाह हुते बि वाह सल्लल्लाहु अलैहि रसूल सल्लल्लाहु सुभान अल्लाह मुअज़्ज़ पे जो दिल पर नबी सारी कायनात जो रूह हुआ सारी कायनात जिस्म मदीने वारो उन्हनि जो हुआ ये रूह आहे त जहान भी हली रहियो मदीने वारो साईं अज भी हयातुन नबी अज भी सिक मरना सजड़ा ॿुधंदो कर्ण वरण की दाह वरनाईंदो महबूब मेराज ते विया तब असां उम्मत खे याद रखियूं छो त करीब है शफीक है पंहिंजे उम्मत सां मेहरबान है अल्लाह फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम तहकीक तव्हां वटि तव्हांजे जाननि मां हिकिड़ो रसूल आयो जो तव्हांजी तकलीफ़ मुंहिंजो नबी सही न सघंदो तव्हांजो दुख सही न सघंदो तव्हांजे भलाई जो हिर्स रखण वारो ऐं मोमिननि सां वॾी शफ़क़त ऐं वॾी बाझ वारो वो बाझ वारो नबी सुभान अल्लाह साईं जन मेराज ते विया रब फरमायो त हबीब छा खपई छा घुर्जे अर्ज़ के मुंहिंजा मौला मूंखे त तो सब शर्फ ऐं शान ॾेई छॾिया आहिनि हे मुंहिंजा मौला मूंखे खपे त मुंहिंजे गुनहगार उम्मत जी शफ़ाअत खपे रब फरमाए इन्ना सनुर्दीक फी उम्मतिका वला नसुका हबीब तोखे उम्मत जे बारे में मां रब राज़ी करे छॾींदुसि तोखे बुखारो न छॾींदुसि तोखे उम्मत जे बारे में ख़मसत छॾींदुसि जंहिंमें तूं राज़ी थींदे तीअं मां रब कंदुसि मदीने वारे खे रब वाइदो फरमायो त तोखे राज़ी कंदुसि तूं राज़ी थींदे तीअं मां रब राज़ी कंदुसि हुजूर के राज़ी करण वारो रब पाण
ऐ हुजूर के जे तू उम्मती राजी करी तो खुदा जो कसम हुजूर भी राजी तो रब भी राजी सुभान अल्लाह जे ते मदीने वालो राजी ने ते अल्लाह पूछा था जो महबूब के राजी कंदो सोने नबी के राजी कंदो पक्का था जो हां ये मदीने वाले साईं के राजी करण चाहो था ना तो हुजूर जी गुलामी फरमा बरदारी सुन्नत की ताबेदारी महबूब के तरीके ते हलण वाली बाट वठ जो हुक्म हबीब जो मिले उन ते अमल कबो इंशाअल्लाह जो हुक्म सोने नबी जो मिले उन जे मथा अमल सल्लल्लाहु अलैहि मुझे सोने हबीब पंजा मुशाहिदा मेराज जा बयान किया उम्मत के आगाह कयूं ते मेराज वाली रात सोने नबी छा डिठो साईं फरमाता जदी मल जन्नत जो सैर पियो कया फसमे तो खशखशत अमामी सुभान अल्लाह मुझे अगियों अगियों पुरानी जुत्ती जे खड़के जो आवाज तो जुत्ती छिनल होंदी है नहीं हर को आता है जुत्ती में आवाज निकलदो जुत्ती जे खड़के जो आवाज ॿुधो पूछा कि मैं ही छा जो आवाज या रसूल अल्लाह ही तुझो आशिक बिलाल हल तो मक्के जे घिटिया में आ उन्हें जे जुत्ती जा खड़काट जन्नत में ॿुधजण में ईंदा बिलाल जेके इश्क़ मुस्तफा इन मकाम ते पहुंचायो जेके मुस्तफा की फरमा बरदारी हुजूर की ताबेदारी इन मकाम ते पहुंचायो साईं फरमाया एकड़ी माई ॾिठम वॾी हसीन जमील माड़ी हुई उन जे पासे में नहर पई वहे एकड़ी हसीन औरत ॾिठम जेका उन नहर ते हथ मुंह धोए पई कुछ भी माड़ी रसूल अल्लाह ही माड़ी तुझे आशिक मखलूक सुभान अल्लाह साईं फरमाया दिल अंदर घूमी ॾिसा पर उम्र जी क़्वार हूर जन्नत जी वेठी उम्र जी गैरत याद आई मां पोइते हजरत उमर जो या रसूल अल्लाह रोई थी या रसूल अल्लाह छा तव्हां जे घर करी मुझो तो सिर मुझा बच्चा सब तव्हां जे हवाले सुभान अल्लाह साईं फरमाया था हिकड़ी मारी ॾिठम जन्नत जे अंदर जेका शीशे जी ठहियल हुई शीशे जी बाहर को अंदर नजर पियो अचे अंदर का बाहर नजर पियो अचे जिब्रील ही माड़ी के दिया या रसूल अल्लाह तवां जा उहे उम्मती जेके माण्हुनि खे मानी खाराईंदा हैं लोगों को ताम खिलाते हैं दावतें करके लोगों को रोटी खिलाते हैं ये जन्नत का शीश महल उनके लिए अल्लाह ने तैयार जो लोगों को खाना खिलाते हैं ये महल जन्नत का उनके लिए अल्लाह ने तामीर कर दिया मेरे आगे आते हैं मैंने देखा जन्नत के अंदर मैंने मोमिन के लिए जो नेमतें रब ने तैयार कर रखी है वो अपनी आंखों से देखी ऐसी नेमतें हैं जो किसी आंख ने नहीं देखी कान ने नहीं सुनी किसी के दिल में ऐसा ख्याल नहीं आया होगा ऐसी नेमतें हैं जो अल्लाह ने मोमिनों के लिए तैयार कर रखी है फकीरो अज जेका तव्हां नमाज पढ़ो था रोज़ो रखो तो नाड़ी रखी तो नमाज
जेला मस्जिद जा पंधड़ा कयो था ये जेके दीन जे रस्ते जो बिखूं भरियो था न ता जेला माड़ियूं जन्नत जो ठहियूं पियूं आहिनि मदीने वारो खुद ॾिसी आयो अल्लाह करे छॾे इन रस्ते ते हलंदे मौत अचे आमीन रब छॾ तोड़ पहुचाए इस्तिक़ामत नसीब साईं फरमाइनि था मूंखे जहन्नम ॾेखारियो वियो दोज़ख जा अज़ाब ॾेखारिया विया हबीबन फरमायो त आयते त रत जी नहर पई वहे छा जी बदबूदार टकंदड़ रत पी कोई गंद ताईं इलाज़त भरियो रत गंदो बदबूदार टकंदड़ उनजी नहर पई वहे वो माण्हू ॾिठुमि पुणे में ॿुॾे पियो उन रत जी नहर में ॿुॾे पियो ॿाहिरि निकिरण जी कोशिश पियो करे त किनारे ते फ़रिश्ता बीठा उहे पत्थर खणी उनखे हणनि पिया मथे में जेॾी महिल पत्थर लॻेसि पियो त वरी उन नहर में वरी ॿाहिरि निकिरण जी कोशिश पियो करे वरी मलाइक उनखे पत्थर हणनि पिया वरी ग़रक़ थी पियो वञे उन रत जे नहर में वरी निकिरण जी कोशिश पियो करे तव्हांजो मुसलसल उनखे इहो अज़ाब थी वियो मूं पुछियो जिब्रील ही केरु आहे या रसूल अल्लाह ही उहो माण्हू आहे जेको ब्याज खाईंदो ब्याज सूदखोर हुयो सूद खाइण वारो अॼु उनखे इहो अज़ाब थी वियो साईं फरमाइनि था हिकिड़ा माण्हू ॾिठमि जेके जकड़िया ज़मीन ते ॿधा पिया हुआ ज़मीन ते मलाइकनि जे हथनि में लोह जा हथोड़ा हुया जेकॾहिं उहो हथोड़ो जबल ते हणिजे त जबल पुर्ज़ा पुर्ज़ा थी वेंदो उन हथोड़े सां उनजे मथे खे कुटनि पिया उनजो मेजालो मथे जी मिर्च निकिरी पई वञे ज़रा ज़रा उनजो मथो चिथजी वञे वरी हथोड़ो हटाइनि पिया त वरी मथो सही सलामत वरी हथोड़ो हणनि मथो चिथजी वञे वरी हथोड़ो हटाइनि वरी मथो सही सलामत थी वञे मुसलसल इहो अज़ाब थी वियो मूं पुछियो ही केरु माण्हू आहिनि या रसूल अल्लाह ही उहे माण्हू आहिनि जेके निमाज़ न पढ़ंदा हुया जेके निमाज़ न पढ़ंदा हुया बेनिमाज़ इहो अज़ाब थी रहियो आहे मुसलमानो भाइरो जेको मदीने वारे साईं बयान फरमायो सो सच आहे ईमान आहे के पक्का सौद मदे बेमाज़ी के या जेका सज़ा साईं जन ॾिसी आया सा सची आहे तव्हां पढ़ंदो निमाज़ या न पढ़ंदो वाइदो आहे इंशाअल्लाह पक था चओ हां 5 वक्त नमाज पढ़ो अल्लाह ताके आखिरत के अज़ाब का बचाए के छातियुनि में कुंडा लॻल आहे मथे लॾियूं बीठियूं छातियुनि में ऐं हेॾो बि मलाइक बाहि जा गुर्ज़ खयूं बीठा हुआ हेॾो बि गुर्ज़ खयूं बीठा हुआ हेॾो उनखे गुर्ज़ हणनि पिया त होॾे हली पियो वञे वरी होॾो हणनि पिया त हेॾे हली पियो अचनि ऐं उन्हनि जूं चीख पुकार आह दाऊं रड़ियूं दाऊं मुंहिंजे कदनि सां वञियूं मूं पुछियो ही केरु मायूं आहिनि ही केरु औरतूं आहिनि या रसूल अल्लाह ही उहे औरतूं आहिनि जेके निमाज़ न पढ़ंदियूं हुयूं ही उहे औरतूं आहिनि जेके पंहिंजी थञ पंहिंजे मुड़ुस जी मोकल खां सवाइ धारियनि ॿारनि खे थञ पियारींदियूं इहा ॻाल्हि सम्झण जी आहे पंहिंजे औरतुनि खे सम्झायो मायुनि खे सम्झायो त औरत जी जेका थञ जो कीर आहे न इहा उनजे मुड़ुस जी अमानत आहे जेको मुड़ुस मञा कचो पैदा थींदो पुट या न्याणी उन खे प्यारींदी बसि ॿिए प्यार जाइज़ नाही जेसी ताईं पंहिंजे मुड़ुस खां मोकल न वठे जेकर घारे ॿार खे वरी हिकिड़ी झगड़ प्यारे थी न पंहिंजे मुड़ुस खां मोकल वठणु ज़रूरी आहे त फलाणे जो ॿार आहे उन ॿार खे मां थञ प्यारायां जे तुंहिंजी इजाज़त हुजे त प्यारिया जे मुड़ुस मोकल ॾिए त प्यारींदी जे मुड़ुस मोकल न ॾिए त
तव्हां ॻाल्हि सम्झी साईं फरमाइनि था त मूं ॾिठो उहे औरतूं पंहिंजे उन छातियुनि में लड़कियूं बीठियूं हुयूं मलाइकनि उन्हनि खे रुसनि सां मारियो पिए हे उहे औरतूं हुयूं जेके ॿारनि खे थञ प्यारींदियूं बिना इजाज़त पंहिंजे मुड़ुस जे गुनाहनि खां बचो साईं फरमाइनि था हिकिड़ो जंहिंखे चयूं त ॿिनि जबनि जे विच में ॻंढ ॾिने जबल कणक इन हिकिड़ो हूंदो आहे उनखे ॻंढ ॾिनो पर जब उहो ॻंढ कीअं ॾिनी ॾेई सघंदी जी अची सघंदी ॿिनि जबनि खे मलाइकनि खे बाहि जा खंजर बीठा आहिनि उन्हनि खे चवंदा हिन जबल खे ॻंढ ॾियो हू ॻंढ ॾेई नथा सघनि उनखे मुसलसल अज़ाब थी रहियो मूं पुछो ई केर माण्हू आहिनि या रसूल अल्लाह हे उहे माण्हू आहिनि जेके कूड़ा ख़्वाब बयान करे ॿुधाईंदा हुआ कूड़ा ख़्वाब हे वरी फ़क़ीर फुकरा जेके ॾाढनि वारा उते रोब विझण जे लाइ माण्हू सम्झनि एॾो गुज़रिग आहे अदा अॼु राति त मूं मदीने वञा अॼु मूं मौला अली जी ज़ियारत कई अॼु मूं इमाम हसन हुसैन जो दीदार कयो माण्हुनि खे कूड़ा ख़्वाब बयान करे पंहिंजी बरतरी ॼाणाइण जे लाइ उन्हनि खे इहो अज़ाब खे ॻंढ ॾियो न ॻंढ ॾेई सघंदो न उनजो अज़ाब बख़्शी सघंदो मुसलमानों बुराइयों का बचो गुनाहन का बचो सोने नबी जा सच्चा हुबदार ऐं आशिक बणिजी वञो महबूब जी फर्मा बरदारी तव्हांजी आबाद तव्हांजी आख़िरत बि आबाद वरी जे ॾोह ख़ताऊं थियूं आहिनि तरफ़ खां माफ़ी वठो बख़्शिश करो हिकिड़ो मौक़े में अची वठो लैलतुल बरात वारी रात जहन्नम की बाह का छोटकारे रात वारी रात जन्नत में दाखिल थियण जे लाइ अल्लाह का चिट्ठे मिलण वारी रात क़दरी शाबाश माण्हू घर में गुज़ारे वेंदो आहे पर जे फ़क़ीरनि सां गॾु गुज़ारियो तव्हां सभिनी खे फ़क़ीरनि खे बि मां पंहिंजे अपनी भेनरुनि नियाणियुनि खे बि दावत ॾियां थो 15 शान जी रात खाइजो दिल पर आबाद दिल पर आबाद मोरो में इंशाअल्लाह ताला मोहम्मदी महफिल थींदी सलात तस्बीह नमाज़ बा जमात पढ़ी ऐं ॿिया कुझु नवाफ़िल आहिनि मख़सूस इबादतूं आहिनि इन राति जूं उहे पंहिंजो इन राति में अदा कनि त तव्हां इन राति में ज़रूरु इन महफ़िल में शरीक थियो मां हिकु भेरो वरी तव्हांखे ताक़ीद थो कयां त इन राति में ज़रूरु शरीक थियो तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि राति जो कोई भाङे राति में दुआ थींदी सब फकीर मसड़ा खणी दुआ घुरंदा उनो रहमत जी रात अल्लाह जे नेमत जी मदीने वाले सही गाहे करम इंशाअल्लाह ताला जेकी भी मकसद खणी हलंदो अल्लाह ताला मन जा मतलब पूरा करे इन मोहम्मदी महफिल में जरूर शरीक थीजो अल्लाह करीम जो चवण कबूल मंजूर फरमाए।